नगर, पाप नगर। कमदार जानू, बालाज खान जे घरां मुंहिंजी शादी थिए, इन ॻाल्हि जो मूंखे शौक़ु न आहे, पर बालाज खान जी अना मूंखे इन ॻाल्हि ते मजबूर कयो आहे त असां पंहिंजो हुन खां एवज़ो वठूं। बसि जेकॾहिं तुंहिंजो इहो ई ज़िद आहे त पोइ मां बालाज खान ॾे ज़रूरी वेंदुसि, पर मूंखे पक आहे त बालाज खान मुंहिंजी इज़त कोन कंदो। बाबा साईं, जेकॾहिं बालाज खान तव्हांजी इज़त न कंदो त पोइ असां बि हुनजी इज़त कोन कंदासीं। बाबा साईं, जे बालाज खान संग ॾियण खां इनकार कयो त पोइ छा सिकंदर खान, तूं बालाज खान सां विढ़ंदे छा? जेकॾहिं बालाज खान असांखे पंहिंजो नथो करे पूर्ण ठा कहिड़ो थींदो बाबा? बाबा साईं, सिकंदर साईं सही पियो चए। हाणे बालाज खान सां हिकु हिकाणी करणी पवंदी। कमदार, बालाज खान सां असांजो रिश्तो आहे, उन सां जहिड़ो कोन कबो। हा, बाक़ी मुंहुं झले सघिजे थो। बाक़ी मुंहुं त असां झली वेठा आहियूं बाबा। सालनि खां पोइ मां हुनजे दर वियोसि, ऐं जेको बालाज खान मूंखे मान ॾिनो न, उहो विसारण जहिड़ो न आहे बाबा। बालाज खान त पंहिंजी रत जो बि दुश्मन आहे सिकंदर खान, सो भला तोखे कहिड़ी इज़त ॾींदो। बालाज खान मां अहिड़ी उमेद न रख त हू कंहिंजो बि मिट आहे। बाबा, तव्हां हिकु दफ़ो मुंहिंजे चवण ते रिश्ते जी हुन सां ॻाल्हि कयो, पोइ ॾिसूं त छा थो चए। जे इज़हार कयईं त ठीकु, जे इनकार कई त पोइ सोचींदासीं बालाज खान सां छा करणो आहे। बालाज खान जहिड़े बगड़ सां छो थो फिटाई मल्हार? मूंसां वाइदो कर, वरी जे बालाज खान तुंहिंजे अॻियां अचे त हुन सां अहिड़ी ॿोली न ॿोलजाए जो हू तुंहिंजी जान जो दुश्मन बणिजी वञे। ॼाणा थो मां त तूं मूंसां एतिरी मोहबत कंदी आहीं जो मूं ते तूं कोसी हवा बि बर्दाश्त नथी करे सघी, पर छा करियां, बालाज खान जी तवंगरी मुंहिंजे दिलि जे मथां ॾंभ थी ॾे। कुझु बि आहे मासा, त कुझु बि आहे, पर मां नथी चाहियां त इहो बालाज खान तुंहिंजी जान जो दुश्मन बणिजे। वञी खॾ में पए इहो बालाज खान। मासा त तूं परेशान न थी, आईंदा मां उन रस्ते ते बि कोन वेंदुसि जिथां बालाज खान लंघंदो आहे। दिल जो गुलशन त तोसां आबाद आहे न मल्हार। तूं जो अहिड़े ज़ालिम सां दुश्मनीअ जो पेच पाईंदे त राबिल जो मन मुंहिंजारनि जे वर चढ़ी वेंदो। मूं तोखे चयो न, हिन बालाज खान खे बाहि ॾेई साड़, पोइ बि तुंहिंजो हां हल्को कोन थो थिए। तुंहिंजो कसम, रुगो पाण होॾ करे अचे मुंहिंजी ॻिचीअ में न पए, मूं बसि कई। जेकॾहिं बालाज खान होॾ करे त तोखे मुड़ी वञणो आहे। न मासा, त अहिड़ो वाइदो मां न कंदुसि जंहिंसां इज़त ऐं वक़ार जो जनाज़ो निकिरे। राबेल, तूं परेशान थो थी आहीं, मलार पत्थर बि पीसे सघे थो, इहो बालाज खान वरी बि मिटीअ जो माण्हू आहे। मल्हार, बसि हाणे इन ॻाल्हि ते न ॻाल्हाए। मां हिन सीने में खोड़ सिक खणी आयो आहियां त मां मासात सां मोहबत जूं ॻाल्हियूं वंडींदुसि। तूं अहिड़ियूं ॻाल्हियूं छो थी करीं? मासा, त मुंहिंजी हयाती में हड़ई मोहबतूं तुंहिंजियूं आहिनि। मासा, त मां ॼाणा थो त तुंहिंजी दिलि जे चइनी कुंडुनि में मल्हार जो नालो आहे, पर वरी बि तुंहिंजी ज़बानी ॿुधण जी दिलि आदी थी वई आहे। राबिल, तूं हर मूंखे महबूब चवंदी आहीं न, त मुंहिंजी इहा दिलि बागो बहार थी पवंदी आहे। तुंहिंजी दिलि बाग बहार रहंदी न, त राबेल खे पंहिंजी इबादत क़बूल थियण जी पक थींदी।
रुगो महबूब राज़ी रहे, बाक़ी क़यामत जे अज़ाब खां अल्लाह बचाईंदो। तुंहिंजे हिजर में अहिड़ो फ़िराक़ आहे जो तुंहिंजी सूरत न पसां त न गम वञे ऐं न ई वरी दम वञे। दिलरुबा, हिन दिल जो दम तोसां आहे। बस तूं मुरकंदी रह त असां शादो ऐं आबाद रहंदासीं। चाचा, ही वठ हथियार ऐं हिन जूं सभु जो सभु गोलियूं मुंहिंजे सीने में हणी छॾ। ॾींहं क़यामत ताईं मुंहिंजो खून तोखे माफ़ हूंदो, बाक़ी जेकॾहिं मां जहिड़ो रहियुसि त दुश्मननि जी ललकार बर्दाश्त कोन कंदुसि। मूंखे मार न चाचा, ही वठ हथियार, हण मूंखे गोली। हिते जो हिते तुंहिंजे साम्हूं पतकी पतकी मरां। मार मूंखे चाचा, मार मार। मूंखे ॾियो हथियार। छा थियो आहे तव्हांखे? बाबा, तव्हां हिनखे सम्झायो छो नथा? छा सम्झायां समा? मुंहिंजे सम्झाइण खां शेर दिल घणो आहे। चाचा, तूं मुंहिंजी अबे जी जाइ ते आहीं, पर जॾहिं हिन बालाच जो नालो थो ॿुधां न त मुंहिंजो रत रिझे थो रिझे। अॼु बि जेकर तूं विच में न अची आ न त हिन बालाच जे वाठे जो लाश चौराहे ते टंगे छॾियां हा। शेर दिल सरदार सां असांजी कहिड़ी होड़। पुट, तुंहिंजे करे त ॻोठ छॾे आयो आहियां, अरे पोइ बि नथो मुड़ी। चाचा, जेकॾहिं बघड़नि खे न पलबो त कुकियूं कीड़े बुकियूं खाई वेंदा। ऐं इहो बालाच बघड़ बघड़ तूं ॼाणी नथो त इहो बालाच केतिरो ज़ालिम आहे। ख़बर आहे मूंखे शेर दिल, ख़बर आहे मूंखे। इन करे त तोखे चवां थो त बालाज खान सां वैर न विझ। बाबा, सोट कोन मुड़ंदो। हल त हिन ॻोठ मां लॾे ॿिए हंधि हलूं। सॼी धरती ज़ालिम वॾेरनि ऐं सरदारनि खां तंग आहे। उते कोन को बालाच हूंदो ई हूंदो। मूंखे ॿुधाए, पोइ तूं छा कंदे? चाचा, हाणे हीअं कर जो मुंहिंजे पेरनि में ज़ंजीर ॿधी छॾ, न मां घर खां ॿाहिरि निकिरंदुसि, न ई वरी मुंहिंजा वेरी वधंदा। बाबा, सोट सम्झी वेंदो, तव्हां परेशान न थियो। परेशान हिन जे लाइ आहियां थी, पंहिंजे लाइ परेशान न आहियां, ऐं न ई मूंखे जान मिठी आहे। दिल जान धीअ, शेर दिल बालाज खान जी दिल ते बार आहे, बार। पर चाचा अकबर, मां साथ त ज़ालिमनि जूं बेवाजिबी कोन सहंदो न। ज़ालिम ज़ुल्म कनि ऐं वरी मां साथ उहो ज़ुल्म ॾिसे न चाचा, न। जेकॾहिं सोट खे कुझु बि थियो त असां वटि त कुझु बि न बचंदो। तॾहिं त परेशान आहियां थी। शेर दिल ई त असांजी अखियुनि जे अॻियां आहे। जेकॾहिं हिन खे कुझु थियो त असां त तबाह थी वेंदासीं। जेकॾहिं ज़ालिमनि हिन खे कुझु करे विधो पोइ त मां जीअर ई मरी वेंदुसि। ईअं न चओ चाचा अकबर, मां साथ शेर दिल खे कुझु बि कोन थींदो। बाबा, रब कंदो सोट खे कुझु ई न थींदो। तव्हां हां हल्को न कयो। निशानवाज़ खान, गुलाम खान त कॾहिं बि आज़ाद नथो थी सघे जेसी ताईं मूंखे बाबा जी मिल्कियत जो मालिक नथो करे। बाबा जी मिल्कियत जा असां 3 बार साईं
त पोइ सभु कुझु तुंहिंजे नाले छो कयो? इन करे त मां सरदार आहियां। चाचा ॿुधी थो न पंहिंजे पुट मल्हार जूं ॻाल्हियूं। हाणे थोरो पल पंहिंजे पुट खे। ग़ुलाम ऐं गुहर मिलिया हुया, तुंहिंजी पुछा पिया कंदा अथनि। मूंखे पलण जी का बि ज़रूरत न आहे सारंग। ऐं हा, मुंहिंजे करे तूं जहिड़ा न कजांइ। चरियो त कोन थियो आई मल्हार। मूं तोखे पहिरियां बि चयो हुयो त बालाज खान जे रस्ते जो पत्थर न थी त बि कोन थो पड़ी। हा, असीं सरदार आहियूं। जे असां राज ते राम खाधो न त पोइ राज असांजे चंबे मां निकिरी वेंदो। इन करे हुननि जी मुंडीअ ते लत रखणु ज़रूरी आहे। राज साईं, असां सरदार आहियूं वॾा। जेकॾहिं तव्हां राज खे रंजाईंदव न त हिकु ॾींहुं को बि अहिड़ो माण्हू न मिलंदो वॾा जेको तव्हांखे सरदार सॾे। हिन तरह जा माण्हू त छा, पर वण टिण बि झुकी सरदार सॾींदा। शाहनवाज़ खान, कंहिं में दम आहे जेको बालाज खान खे सरदार न सम्झे या न सॾे? तव्हांजे अदब में न अदा, तव्हांजी दहशत में तव्हांखे सरदार सां सॾिने। एतिरो ॾाठ सुठो न आहे अदा बालाज खान। असीं खानी खान आहियूं। सरदारीअ वारा सभु तरीक़ा सां राज ते आज़माईंदासीं। तूं राज जे लाइ छो थो जुरी? सरदार साईं, शाहनवाज़ खान जे सीने में नाज़ुक दिल आहे, तॾहिं तो जुरी पवे। अहिड़ी दिल सीने में न धार शाहनवाज़ खान, जेका मेण जी हुजे। पत्थर पाल सीने में कॾहिं तोखे सरदार सॾींदा तरह जा माण्हू। मूंखे सरदार सॾाइण जो को बि शौक़ु न आहे बालाज खान। बसि मुंहिंजो हिकिड़ो अर्ज़ु आहे, दादा गुलाम खान खे आज़ादु कर। शाहनवाज़ खान, इहो त सॼी कमाई ते पाणी थो फेरी बाबा। न शाहनवाज़ खान, गुलाम खान त कॾहिं बि आज़ाद नथो थी सघे जेसी ताईं मूंखे बाबा जी मिल्कियत जो मालिक नथो करे। बाबा जी मिल्कियत जा असां 3 बार साईं, त पोइ सभु कुझु तुंहिंजे नाले छो कयो? इन करे त मां सरदार आहियां ऐं तुंहिंजो वॾो भाउ आहियां। मिल्कियत जो मालिक केरु थींदो? बालाज खान। तोखे गुलाम खान जो एतिरो फिक्र आहे न, त वञ कह दे मुझे समझाइस तो मिल्कियत जो मालिक मूंखे करे ऐं हयाती खां आज़ादी माणे। सारंग, ॾे ख़बर मल्हार किथे आहे? यार मल्हार जी मूंखे त का ख़बर ई कान्हे। या तूं हूंदो घर या वरी दोस्तनि वटि। सारंग, यार त हुनजा असां आहियूं, असां सां घर त कोन आहे। त पोइ घर हूंदो। भला तव्हां इहो त ॿुधायो, चाची रजब जो छा थियो? बसि यार सारंग, अंधेर नगरी आहे, छा कजे। चाचो रजब त आज़ाद थी आयो आहे, पर रोशन वीचारो सरदार जो थो क़ैद कमाए। रोशन वरी बि जुवान आहे गुलाम। चाचो रजब त वीचारो कुराड़ो आहे, क़ैद कमाए कोन सघिया। चङो थियो जो आज़ाद थियो। यार मल्हार मिले त चइजांइसि, असां सां ज़रूरु मिले। ठीकु आहे गुहर, मल्हार मिलियो त तव्हांजो न्यापो ॾींदोमांसि, पर यार थोरो ख़्याल सां, मता कंहिंजी चोरी कयो, रखो कंहिंजे घर मथां टांडा। ना दा, असां चोर काथे आहियूं? हा साईं, आयो त मस्जिद जा कख। तव्हां खां अला पनाह ॾे बाबा।
बाबा मां सेंट्री ते तो न तव्हां मूंखे वठण अचिजो। हा हा ज़रूर, मां पाण वठण ईंदुमि पंहिंजे सुहिणे पुट खे। चङो बाबा, ख़ुदा हाफ़िज़। चङो बाबा, मां हलां थो। अल्लाह हाफ़िज़ बाबा, अल्लाह हाफ़िज़ अम्मा। चङो मीर जी मां हाणे हलां थो। साईं तव्हां काॾे तयारु थिया हो? तव्हां ॿाहिरि वेंदा आहियो त मूंखे डपु थींदो आहे। असांजी रियासत में असांखे कहिड़ो डपु? तूं छो थी परेशान थिए सदोरी? मां को नंढो ॿार न आहियां। बलाश खान जहिड़ो जंहिंजो भाउ हुजे न, हुनखे ॿियनि दुश्मननि जो कहिड़ो ख़ौफ़ हूंदो? सच पुछो न त साईं मूंखे बलाश खान मां ख़ौफ़ थींदो आहे। तव्हांखे बि न मिल्कियत जे करे अदा गुलाम खान वांगुरु क़ैद न कराए छॾे। ईअं कोन थींदो सदोरी, मां अदा गुलाम वांगुरु सादो न आहियां जो बालाज खान मूंखे क़ैद कराए छॾींदो। तूं परेशान न थींदी कर सदोरी। परेशानियूं मुंहिंजो पल्लो पकड़े बीठियूं आहिनि साईं, जान छॾनी कोन थियूं, त पोइ मां छा कयां? तूं पक सम्झ, शानवाज़ खान में एतिरी हिम्मत आहे जो बालाज खान जे हर ज़ुल्म जो जवाब ॾेई सघे। साईं मूंखे बलाश खान मां ख़ौफ़ थी पियो आहे। मां त चवां थी त ही गोठ छॾे हलिया हलूं। भाई ॾियो अहिड़ी मिल्कियत खे जेका न असांजी जान जी दुश्मन थी वञे। तूं परेशान न थी, सुभाणे तोखे कुझु ॾींहंनि जे लाइ कराची वठी थो हलां, बसि न। मुंहिंजो त हिते साह थो मुंहिंजे। साईं मां चवां थी 2-3 ॾींहं पाण कराची हलिया हलूं। 2-3 ॾींहं उते कराची में रहंदासीं त दिलि खे सुकून मिली वेंदो। अॼु अदा गोराम सां मिलण थो वञा। दुआ कर त अदा गोराम खे मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में अची वञे। साईं मुंहिंजे हथनि खे ॾिसो, बलाश खान जी मर्ज़ी खां बिना तव्हां क़ैद खाने में न वञिजो। उन जी मर्ज़ी सां वेंदुसि, तूं पंहिंजो हाँ हल्को न कर। मां जल्दी वापसि थो अचां। हाँ त मुंहिंजो हथनि में अची थो वञे। जॾहिं न तुंहिंजे भाउ जा मूंखे ज़ुल्म था यादि अचनि। हू कंहिंजो बि सॼण न आहे साईं, पंहिंजी रत जो बि न। मल्हार अजायो रुलण छॾे ॾे पुट, दुकान ते वेही रोज़ी कर। मां ऐं सारंग सारो ॾींहुं दुकान ते वेही कमु कंदे थकिजी था पऊं। तूं बि अची कमकार में हथ वंडराईंदो कर। हथ भले न वंडराए, पर पंहिंजो पाण खे सरदार जी नज़र खां बचाए। चाचा बालाज खान वॾो ज़ालिम आहे, असां हुन सां पूरा किथे पहुतासीं? सारंग, बालाज खान जे कुल्हे ते ॿ कंध आहिनि छा जेके असां कटे कोन सघंदासीं? बालाज खान बघियड़ हुजे या वागू, वाछू चीरे छॾींदो सांस जेकॾहिं मूंखे तंग कयईं। चाचा ॿुधी थो न पंहिंजे पुट मल्हार जूं ॻाल्हियूं। हाणे थोरो पल पंहिंजे पुट खे। ग़ुलाम ऐं गुहर मिलिया हुया, तुंहिंजी पुछा पिया कंदा अथनि। मूंखे पलण जी का बि ज़रूरत न आहे सारंग। ऐं हा, मुंहिंजे करे तूं जहिड़ा न कजांइ। चरियो त कोन थियो आहीं मल्हार। सारंग तुंहिंजो सौट आहे, जे चङाई चवई थो त कावड़ थो करी। ओ बा, मूंखे चङाई न खपे। सारंग खे सम्झाए त पंहिंजी चङाई पाण वटि रखे। छा ॻाल्हि आहे नूरन? छाते मल्हार कावड़ियल आहे? अदा मिठल, मल्हार खे सारंग जी ॻाल्हि कोन थी वणे। सारंग चवे थो त असांखे सरदार सां मुंहुं मोड़ महांगी पवंदी, पर मल्हार खे सारंग जी ॻाल्हि वणे ई कोन थी। ओ अबा, सारंग जी हर ॻाल्हि में मूं लाइ टोक ऐं ताना हूंदा आहिनि। मल्हार जज़्बाती न थी पुट, सारंग तुंहिंजो दुश्मन नाहे। दुश्मन भल न हुजे, पर मुंहिंजो सॼण बि न आहे। मिठल ॾिठुई कीअं चिड़ लॻसि, उथियो हलियो वियो। अदा सम्झी वेंदो, प्यार में वेही करे हुनखे सम्झाईंदासीं। ऐं हा सारंग, तूं पंहिंजे सोट जी दिलि में न कजांइ बाबा। काका मिठो, मल्हार मुंहिंजो भाउ आहे। मां त हुन जी दिलि में का बि ॻाल्हि न रखंदो आहियां, पर पाण हू मुंहिंजी हर ॻाल्हि खे ग़लति कंदो आहे। रब ख़ैर कंदो बाबा, आयो त पाण में ई न। वॾी ॻाल्हि करे छॾी। ऐं छो न पाणी हुयो?
दिला भरिया पियल पर चवंदा आहिनि न आई दुश्मन जी दांगी भगी न बड़ो कर खर्च त ईंदुसि न इन करे पई पानी भी ता पिया इन करे पानी पी तो के नुकसान थी ॾियां वॾो नुकसान थी ॾियां हाय हाय आई पानी जे करे वात ते फाड़े थी हाणे पानी पी छॾ कावड़ खे। मुंहिंजो को बि भाव कोन आहे। शाहनवाज़ पंहिंजो दिलि जायूं पाण वटि संभाले रख। शाहनवाज़ खान तव्हां वॾो मान ॾिनो आहे पंहिंजे वॾे भाउ खे। असां त ग़ुलामनि जा ग़ुलाम आहियूं, हीउ त तव्हांजो वॾो भाउ आहे। पाप न गए, पाप न गए। पाप न गए, पाप न गए। आई अम्मा मारुल उथी अम्मा बड़ुक पानी जा तो प्यार छो तव्हांजे घर पानी कोन हो छा जो अधी उन्यारी आई आहीं? वॾी ॻाल्हि करे छॾी। आई छो न पानी हुयो दिला भरिया पियल पर चवंदा आहिनि न आई दुश्मन जी दांगी भगी न वॾो कर खर्च त ईंदुसि न इन करे पई पानी भी ता पिया इन करे पानी पी तो के नुकसान थी ॾियां वॾो नुकसान थी ॾियां हाय हाय आई पानी जे करे वात ते फाड़े थी। हाणे पानी पी छॾ कावड़ खे। पानी खोड़ तुझे लाए तू अम्मा जी दिल में न कर। तो शाबाश अथव मां तोखे बि शाबाश आहे। मूंखे पानी ॾिनो अथई लूणु मिलाए ॾिनो अथई। इहो ॿुधा त कीअं आई हुई? बसड़ी मारो ॾिना त सूर अथव जेका माणे आहे न चवां पई पानी जो ढुक न पियास बस तुंहिंजे सिर मूंखे मारियो आहे तुंहिंजे करे मूं पानी पीतो आहे ऐं ना त इन जे करे आउं ढुक बि न पिया। मासी तव्हां ॿिन्हिनि भेनरुनि जी पाण में ॾाढी दिलि आहे, हिक ॿिए सां मिली ठरी पवंदियूं आहियो ईअं न। ऐं मुंहिंजी दिलि में तुंहिंजी माउ जे लाइ ख़ैर हूंदो आहे ख़ैर हीअ अलाए छो मेर रखियो वते सदाईं थी मूं ते सड़े। हा हा मां ई मन जी मेरी आहियां तूं मुंहिंजे हक़ में सॼो ॾींहुं सिपारा पढ़ंदी आहीं। बस माई हाणे अला अला कर वञ। अम्मा हाणे खणी तूं बस कर मासी छो आई आहे इनखां पुछ त सही। ऐं अम्मा इन हाजुलड़ी जो दिल हल्को ई कोन थींदो जेसि ताईं मूंसां ही अटकेल माई जो मथो हल्को कोन थींदो। पर अम्मा मारुल ऐं तूं त सियाणी आहीं न चमीस मल्हार खे सम्झाए नांगन सां वेर न विझे। हा मासी अदा मल्हार असांजी ॻाल्हि मने ई कोन थो। तूं मासड़ खे चओ त हू अदा खे सम्झाए हू मासड़ जो चवण वठंदो आहे। अदी मुरादा अदा मिठल खे चयो त मल्हार खे सम्झाए त सम्झी वेंदो। बाक़ी नूर लाइ मूं घणियूं मुरलियूं वॼायूं आहिनि पर मल्हार जा साॻिया लाटूं ऐं साॻिया चुग। ऐं सरदार बालाजी दुश्मनी जेका आहे न असांखे रत रोआड़ींदी रत उन जे अख में त असीं कंडो आहियूं। हू वीचारो त अकबर ऐं शेर ॾिठई कोन की वीचारा माॻई ॻोठ ई खणी हलिया विया हलिया। इहा ॻाल्हि त अदा खे सम्झ में ई कोन थी अचे मासी छा कयूं। मुरादा भेण आहीं भलाई कर मल्हार अदा मिठल जी ॻाल्हि मञींदो। अदा मिठल कावड़ करे रोकींदुसि न त सम्झी वेंदो। जेकॾहिं मल्हार खे कुझु थियो न त तुंहिंजी भेण मरी वेंदी मुरादा। आई सदको वञा अल्लाह न करे जो तोखे कुझु थिए तूं मुंहिंजी भेण तूं मुंहिंजी मिठड़ी भेण खे कुझु थिए कुझु कोन थींदो। ऐं मल्हार बि ठीकु थी वेंदो कुझु कोन थींदो। मल्हार खे अजाई दिलि पई लाही चरी आहे सभु सदको तुंहिंजे नाले। हिन जे पेरनि में ज़ंजीर छो आया अथव? ही तव्हां खां काॾे भॼी वेंदो? हिन खे खोलण जो असांखे हुकुम कोन्हे शाहनवाज़ खान। गोराम खान खे खोलियो, ही बालाज खान जो भाउ आहे।
तू मारू वड़न खे मारे थो संग दिल छो डाढ ॾेखारे थो खिलंदा खोड़र वारे थो घर कैद छॾे थो जान जिगर पाप नगर पाप नगर। मुंहिंजे पेरनि में भले ज़ंजीर हुजनि पर तव्हांजी हमदर्दी न खपे। दुश्मन भाव जा भाव। गुलाम खान तू मूंखे बि मयारी थो सम्झे। तू पालाज खान जो भाव आहीं तो ते यकीन करण बेवकूफ़ी आहे। रुगो पालाज खान जो न पर तुंहिंजो बि भाव आहियां गुलाम खान। मुंहिंजो को बि भाव कोन आहे। शाहनवाज़ पंहिंजो दिलि जायूं पाण वटि संभाले रख। शाहनवाज़ खान तव्हां वॾो मान ॾिनो आहे पंहिंजे वॾे भाउ खे। असां त ग़ुलामनि जा ग़ुलाम आहियूं। हीउ त तव्हांजो वॾो भाउ आहे तव्हांजे अबे जो पुटु आहे। ही बि कैदी। पालाज खान जी ॻाल्हि मञदा गुलाम खान। वरी बि पंहिंजे भाउ जे फ़ाइदे जी ॻाल्हि करे वई न शाहनवाज़। भली वञी पंहिंजे भाउ खे चओ त गुलाम खान जो इनकार आहे इक़रार न थींदो। मां बालाज खान जो वकील कोन थी आयो आहियां गुलाम खान। मां त तुंहिंजो नंढो भाउ थी आयो आहियां। तुंहिंजी आज़ादीअ तां समूरी मिल्कियत घोरी गुलाम खान। मुंहिंजे जीअरे तिर जेतिरो बि वारस नाहे बालाज खान। शाहनवाज़ खान तुंहिंजो हमदर्दियो बि क़यामत में अबे जे अॻां बयानु कंदुसि ऐं बालाज खान जूं बुछड़ायूं बि। गुलाम खान मूंखे तुंहिंजे क़ैद थियण जो वॾो ॾुख आहे। बालाज खान खे चओ त हिन वटि कुझु बि कोन्हे। हिन खे छो क़ैद कयूं वेठो आहे। हिन खे वञण ॾे। बाक़ी गुलाम खान हुन जी अना सां निभाए वेंदो। जेकॾहिं मुंहिंजे वस में हुजे अदा गुलाम खान त मां हिकु पल बि हिन क़ैद में तोखे वेहण कोन ॾियां। बेवस आहीं त तो ते मयार नाहे पर जे वस अथई त तोसां हिसाब क़यामत में थींदो। मल्हार भाग्य भला मंठार जा जो चाचो अकबर मूंसां गॾु हुयो। जेकॾहिं चाचो अकबर न हुजे हा न त मंठार जी मुंडी धड़ खां धार हुजे हा। शेरदिल बालाज खान इंसान जे रूप में बघेड़ा वरी बि उहो तोसां झेड़े जे लाइ कोशिश कंदो। भली कराए झेड़ो। मां हर वक़्तु तयारु आहियां। बस रुगो चाचो रोकियूं थो अते मल्हार न त इने बालाज जो बिभ फाड़े विझांसि। शेरदिल वरियल खान तव्हांजो वॾेरो आहे। उनखे चओ त बालाज खान खे चई पंहिंजे वाठनि खे रोके। वर वॾेरनि जी ग़ुलामी छो कयां। शेरदिल जे सीने में शींहं जी दिलि आहे शींहं जी। पोइ वॾेरनि जी कान मां छो कढां। ऐं ॿी ॻाल्हि ॿुध मूंखे हयाती सां प्यारु कोन्हे जो मां वरी वॾेरनि जो सहारो वठां। तवंग आहीं पर वरी बि वरियल खान जे राज में थो रहीं। उन जी औताक़ ते त वञिणो पवंदो ई न। गौर शेरदिल खे वॾेरनि खां नफ़रत आहे। शेरदिल मुंहिंजो तुंहिंजे लाइ सिर बाज़र आहे। गुलामी नाहे करणी। झेड़ो त झेड़ो ई सही। पाप नगर